साईं बदरुद्दीन सुरैयो साहब के गुज़ारिश आहे त हू अचनि पाण मेहमान जो आजाणो भी पेश कनि ऐं उन्हनि खे घुराइनि भी। असांजी इन महफ़िल में हाफ़िज़ बरकत अली कटियो साहब नवंदिर वारा, हाफ़िज़ इरशाद अली कादरी साहब, साहिबजादा मोहम्मद जमील हबीबी साहब, साहिबजादा महमूद फरीदी चिश्ती साहिब, पीरे तरीक़त रहबर शरीयत मखदूम हाफिज साईं हबीबुर रहमान, सजन हबीब साईं, साहिबजादा पीर रफीकुज़्ज़मा जानिब साईं नाज़्म आला मरकजी जमात अहले सुन्नत ज़िलो लाड़काणो, साहिबजादा खलीकुज़्ज़मा अमर साईं, उन्हनि खे भी दिल की गहराइन सां भली कार चऊं। दोस्तों जी तो खबर थव हे प्रोग्राम शायद 40 सालन को हलंदो थो अचे। असांजा उस्ताद मुफ्ती मोहम्मद सालिह रहमतुल्लाह अलैह उन्हनि शुरू करायो हो। ॿियो मौलाना अज़ीज़ुल्लाह हबवी रहमतुल्लाह अलैह उन्हनि शुरू करायो हो। रब करीम उन्हनि खे घुराए वरितो, पोइ वरी उन्हनि की सवारी रसूल बनते हैं। हाँ अब असां सभिनी खे मञण वारा पीरन जे पीर दस्तगीर के मञीदा हो न। अब भिटाई साहब भी मुरीद थस। बिड़ा मीरा मुर्शिद मुहजा महियदीन मली आही अब्दुल लतीफ जो वसीलो वली हसनी पीर हली करका माड़ मुरीद ते। अब मुरीद थिजे न थिजे, जेके मुरीद न थींदा आहिनि उहे खपुर हूंदा आहिनि, लुंडियूं हूंदियूं आहिनि। हाँ बाउद फरमाए सुन फरियाद पीरांदा पीरा मेरी अर्ज सुने कन धर के हूँ मेरा बेड़ा अड़िया विच कपुरांदे जिते मछ न बेंदे डर के हूँ। शाह जिलानी महबूबे सुबानी मेरी खबर लियो झट करके हूँ पर पीर जनादा मीरा बाहू सोई कंधी लगदे तरके हूँ। मां साईं जो दीदार करे आयुसि गुज़र साल मुर्शिदन करीमन सां गॾु। अब ॾींहं राति लंगर हलंदो आहे। अब ॾींहं राति वरी असांजे मुर्शिदन गंबड़ शरीफ में 24 कलाक लंगर हलंदो आहे। अब जॾहिं बि वेंदे तोखे मानी मिलंदी। हाँ अब मुर्शिद हुजनि त ईअं हुजनि नी, चओ सुभान अल्लाह। हाणे रमज़ान शरीफ अचे तो पाकेट ठाहे जेके ट्राला घुमंदा ईंदा वेंदा आहिनि उन्हनि खे मानी उन्हनि पाकेटनि में ॾींदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हाणे महिमान आयो आहे, उन सां गॾु हिकिड़ो नात खानो आहे, उहो नात पढ़ंदो उन खां पोइ महिमान खे वारो ॾींदासीं। नारो हणो ॾाढो, नारे तकबीर। अदा हे तक़रीर ॿुधो था नी, ये तकरीर असां यूएसपी में जमा करायूं आहिनि, जंहिंमें 200-300 तकरीर आहिनि, 20 आलमनि जूं तकरीरूं आहिनि। ॿ घणियूं कोन्हनि के जंहिंखे खपनि त उहो राबितो करे त उन्हनि खे उहे ॾींदासीं। माना 200-300 मुफ्ती साहब जी तकरीर, साईं मशहूरी साहब जी तकरीर, साईं हुसैन जा तकरीर, केतिरियुनि पोड़ी सां नाले में ठहे थी जद जी केतिरनि जूं तकरीरूं उन्हनि में जेके खपे त उहो राबितो करे उन्हनि खे उहा असां ॾींदासीं। हाणे हिन वक़्तु